अल्ला तखाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। जिन चयो असांजो रब अल्लाह, हाजत रवा अल्लाह, मुश्किल कुशा अल्लाह, मौत हयाती जो मालिक अल्लाह, इज्जत जिल्लत जो मालिक अल्लाह, नफ़े नुक़सान जो मालिक अल्लाह, धीअरे पुटनि जो मालिक अल्लाह, बीमारी टाइण वारो अल्लाह, ॾियण वारो अल्लाह, सॼे मुल्क खे हलाइण वारो अल्लाह। फरमाईंदा सुफ़स्तक़ामू, उन ॻाल्हि ते मज़बूत थी बीह रहिया। मिट माइट कावड़जी वियनि, दोस्त कावड़जी वियनि, घोट वारा कावड़जी वियनि। उन्हनि खे चयो बाबा तव्हां कावड़जी वञो त कावड़जी वञो, पर मुंहिंजे नफ़े नुक़सान जो मालिक ॿियो कोई न आहे, हिकिड़ो अल्लाह आहे। मुस्तक़ीम थी मज़बूत थी बीह रही। मुझो हाजत रवा ये सॼी ज़िंदगी माण्हू पहिरां किन चयो चरियो, किन चयो वहाबिया, कहीं चयो न बाबा न लहाबिया, किन चयो बाबा न ये काफरा। सॼी उम्र इन मुवहिद सां छेड़ा टोका ठठोलियूं सहंदो रहियो, कंहिंजी कढ न लॻो। चई बाबा मुंहिंजी इज़्ज़त जिल्लत जो मालिक अल्लाह। बाबा मांखे पुट केरु ॾींदो, तव्हांखे कहना, तव्हांखे अखियूं केरु ॾियूं, कन आवाज़ करे अखियूं अल्लाह खां सवा के ॿिया ॾिना हा त पोइ मुल्क में अंधा हुजनि। ॿियो न त चंदो कराए बि काथो न काथो अखियूं वठी अचनि हा न, मुल्क में अंधा हुजनि ई न। पर अखि ॾियण वारो केरु, फरमायई इहो भलो माण्हू सॼी ज़िंदगी तौहीद ते मारा खाधई, गारियूं खाधई, मेणा खाधई, हाणे मरण जो टाइम अची वियो। अखियुनि ॾिसण छॾे ॾिनो, कननि ॿुधण छॾे ॾिनो, ज़बान ॻाल्हाइण छॾे ॾिनो। हे साम्हूं सकरात जो आलम हेॾा साल बीठी आहे, हेॾो पुट बीठा आहिनि, हेॾो पोटा बीठा आहिनि, हेॾो औलाद बीठी आहे। अल्लाह अल्लाह मरण जो टाइम अची वियो। फरमायई ॾिसे थो यार सभिनी खे छॾियूं थो वञा, आका यार छॾियूं थो वञा, ॿार बच्चा छॾियूं थो वञा, घोट वारा छॾियूं थो वञा, क़बर में थो वञा। अॻिते अलाए छा थींदो। रब तो क़ुरान में फरमाईंदा ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, इन टाइम ते इन मुवहिद जे मथां अल्लाह जी रहमत जा मलाइका नाज़िल थियनि, चवनि था अल्लाह तख़ाफू वला तहज़नू। ओ सॼी ज़िंदगी तौहीद ते रहण वारा कोई खौफ न कजाए, गमगीन न थी जाए। रब तो फरमाए उन टाइम ते रब जे रहमत जा मलाइका अची करे चवनि था व अबशिरू बिल जन्नत। रब फरमाए असां तोखे जन्नत जी बिशारत ॾियूं, जंहिं जन्नत जो रब वाइदो कयो अथई। रब तो फरमाए ओ तो ईद वारा अखियूं मुटण तुंहिंजो कम आहे, त जन्नत जूं माड़ियूं ॾियण मुंहिंजो कम आहे। चओ न सुभान अल्लाह। मुवहिद खे ख़ुशख़बरी थी मिले, जेको मुवहिद तौहीद वारो। नबी से फरमायो इहो सॼी दुनिया में सभिनी माण्हुनि खां इहो माण्हू भलो आहे जेको हिकिड़े रब खां सवा ॿिए कंहिं खां डिॼे ई नथो। आवाज़ ॾिनो कंहिंखां। हाणे इन टाइम ते मलाइकनि खे मुबारकूं था ॾियनि, बिशारत। अल्लाह मौलाना चालियो साहब रहमतुल्लाह अलैह सभु चओ अब्दुल्ला चालियो
वॾो आलिम कुरान खे ख़बर हुंदी अछड़ी दाढ़ी वारा ता नालो ॿुधो हूंदो चांडे साहब जो उन पुट सीओ अब्दुल हमीद चांडे शीर जो वॾो मौलवी चांडे साहब रहमतुल्लाह अलैह सॼी ज़िंदगी गुरब जी ज़बान ज़िंदगी गुज़ारी और हे भी तो मजलिसूं बण हिक हिक मजलिस जा उन ज़माने में 10,000 मिलंदा जॾहिं चांडे साहब खे वाइज ते ॾींदो त 10 रुपया मिलंदा वो चवंदो तूं देवबंद जो हेॾो वॾो मौलवी आहीं कुझु कोन्हे मां हेॾा वाइज करे थो अचां मजलिसूं पढ़ी थो अचां हेॾे सॼो पैसा खई थो अचां ढेर पोइ चांडो साहब चवंदो वरी तुंहिंजी हिन पैसनि खे छा कंदो मूंखे जमायत जा 10 रुपया हलाल जा मां हक़ त न थो लिखायो आहे न पोइ हक़ लिख हिकिड़े दफ़े महिमान आयसि महिमान चांडो साहब ग़रीब गोॾड़ी पातल हूंदी कमीज़ सजड़ी पटको वरी हो जेको रंग वारो गोॾ बिलू हूंदी न रंग ॾियारे बिलू कमीज़ सजड़ी ऐं पटको वरी हूंदोसि नासी रंग अञा ताईं फोटो में हूंदो त नासी सादो वो मेहमान आयसि मेहमान खे चांहि जी सलाह न पियो करे चांडो साहब वेही 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 जॾहिं मेहमान उथिया हाणे बि असांजे मदरसे में के दोस्त ईंदा आहिनि न पोइ भाकुर पाए जॾहिं मोकिलाईंदा आहिनि त कुझु न कुझु ॾींदा आहिनि जलसनि में वेंदा आहियूं न के माण्हू भाकुर पाए खीसे में विझंदा आहिनि का को 100 विझंदो आहे को 500 विझंदो आहे के त वरी जाम विझी छॾींदा आहिनि हाणे बि आहे आदत माण्हू तो चांडे साहब रहमतुल्लाह अलैह खे जॾहिं माण्हू उथिया हुए त उन वक़्त जो हुननि 100 रुपया ॾिना चओ सुभाणे 100 अब आने ॿारनि खे वठी वञो हलो 100 रुपया ॾिनो ॿुधो था सम्झो बि अथा 100 रुपया जो मिलियो ॾिठई त महिमान कहिड़े वियो चई पैसा कोन आहे पूरी चांहि जी कहिड़ी सलाह हलां त चांहि पीए थो मां कूड़ न ॻाल्हाईंदो आहे छोरे चहिड़े हेॾिया 10 रुपए जो खीर वठि घरों चांहि कर 10 रुपए जो अटो वठी आ 10 रुपए जा पटाटा वठी आ त महिमान खे मानी कान्हे अल्लाह या आलिम मुवाहिद मरण जो टाइम अची वयुसि पुट खे चई त कमरे मां निकिरी वञ मुंहिंजा महिमान था अचनि इसी करे चवण लॻो त एतिरा छो आया हो मां त हिकिड़े सां हलण जे लाइ तयारु आहियां चई बाबा केर हन पुट खे चढ़े ते बीठो आहे वञ हे मुंहिंजा मलाइका हन सूंह वारा इहो ते तनज़्ज़ल अलैहिमुल मलाइका फरमायई जॾहिं इंसान तौहीद वारो मरंदो आहे त मरण वक़्त में अल्लाह जे रहमत जा मलाइका ईंदा अथसि छा चवंदा अथसि फरमाईंदा अल्लाह तख़ाफू वला तहज़नू वाबशिरू बिल जन्नह मलाइका जी करे चवंदा ओ सॼी ज़िंदगी तौहीद ते तकलीफ़ सहण वारा गारियूं खाइण वारा गम न कजांइ गमगीन न थी जाए खौफ न कजांइ असां तोखे जन्नत जी बिशारत ॾियण आहियूं जंहिं जन्नत जो रब वाइदो कयो अथई अखि मुनण तुंहिंजो कमु आहे त जन्नत जूं माड़ियूं ऐं बंगला ॾियण अल्लाह जो कमु आहे यो भलो हुआ जेको माण्हुनि खे नफ़ो थो पहुचाए ख़ैर भलो हुआ जेको माण्हुनि खे नफ़ो थो पहुचाए अब आए जलसे कराइण वारा भी भला मां सब हिकिड़ी ॻाल्हि कई भला एॾा जलसा था थियनि क़यामत जी निशानी आहे जो गल्हाईअ सां जा बंदि थी विया आहिनि माण्हू त बि इलाज था कनि वारो कजो पुराणे मूंखे चयो ॾाढो मुंहिंजे ॻाल्हि ते ताजुब कयो मां पुराणो वीचारो वेठो मूंखे चए जलसनि में
बरकत मानू ठहन चवना सुभान अल्लाह मां चो मां सच तो चे वाकई ठहंदा जलसो बुधी मुशरिक मुवहिद तो थी वई बेनमाजी नमाजी थी तो वने दाढ़ी कूण वारो दाढ़ी फटके वारो बणजी तो वने ते एड़ा मानू हन जिन जलसा बुधी कुरान पाक बुधी पंहिंजनि बच्चन के मदरसन में छॾियो अॼु उन्हनि जा बच्चा कुरान जा हाफ़िज़ ऐं आलिम इहा वो दोस्तों जलसे में बरकत वडी अमल क्यों खैरुन नास मयन फाउन नास तवा सबरी मां भलो जेको मानू के नफो दो पहुंचाए बराया मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो तवा सबरी मां भलो सही केर पार फरमाए खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लम हुजूर फरमायो तवा सबरी मां भलो जेको कुरान पढ़ी वरी ॿियनि खे तो कुरान पढ़ाए मदरसे में तो पढ़ाए ये कुरान वारा भला फरमायालुल कुरान हुमारी कुरान वारा मुझा आलत अल्लाह अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम हे तालिब इल्म हे नबी जा मेहमान तव अवा घुमदा हो अवा जा पैर इन उन जे गोठ जे ज़मीन ते हूंदान पर जॾहिं कुरान वारो खुदा जी ज़ात जो कसम मोर उन वारो जॾहिं दुनिया जे अंदर ॾिसंदा हो हिकिड़ा जा ॿार पेजोरे ते वेंदा स्कूल हिकिड़ा जा ॿार किरोला ते वञनि रक्शाउनि ते वञनि मोटरसाइकिल ते वञनि पर कुरान पढ़ण वारो ग़रीब न पेजारो न कार न रक्शो घरां निकितो आहे कपड़नि जी थैली खणी करे बथड़ो बि उघाड़ो पेर में जुती काढे सादड़ो आहे खुदा जी ज़ात जो कसम रब तो फरमाए जिब्रील जी रब्बे जलील होने वडे जा ॿार को पेचारे ते तो वञई को कार ते तो वञई को मोटरसाइकिल ते तो वञई हे कुरान वारो तालिबुल इल्म घरां निकितो आहे कुरान पढ़ण जे लाइ बेचारे के किरायो भी कोने पैदल तो अचे वञे कुरान पढ़ण तो रब तो फरमाए जिब्रील जी रब्बे जलील वञ पंहिंजा नूरानी परवरिश आहे यो कुरान वारो तालिब तुझे पर ते चढ़ी करे मदरसे पहुंचे ये कुरान वाला ये नबी का मेहमान अहलुल कुरान हमारी फरमाए कुरान वाला मुझे पाले श्री तब क्या मत ॾियारे बोलो अल्लाह ऐलान कदो मुझे पाले श्री उठी चो सुभान अल्लाह बरेला सर बुधो मां लाउड दे में भजी चो सुभान अल्लाह कुरान वारा नबी से फरमाया भला माना तो खैर नास एकड़ो वो जेको मानन के नफो दो पहुंचे यो भलो ऐ जेको यारो तो मुझे दुश्मन आहे तुझी वडी तारीफ पियो करे यार भलो वरी सालार ने वियो मुखे चई यार सालार तुझी तारीफ पियो करे बचो न बा हो त नाराज आहे सची तुझी तारीफ तो करे हणी कूड़ भली मुखे गालियूं दी होजी पर कूड़ हणी मुखे चे तो न तुझी तारीफ तो करे वरी पूछो वनी हुन के चे तो यार वली अब्दुल जब्बार तुझी वरी नेकी पियो करे मानुन के भजे तो होडे भजी होडे तो भजे तब मुसलमान पाण में ठहन हणे कूड़ तो यो कूड़ भी जायज तसे पर मैं खुदा जो कसम इन का वधी को भलो भला भला एकड़ो तो हीर वारो बियो मानुन के नफे पहुचाण वारो ऐं कंदे में कंदा मानू
साईं केड़ा फरमाए हिकिड़ो जेको अल्लाह जा भाईवार करे के साईं अल्लाह बिया पर बुढ़ल शाह भी घट कोने अल्लाह भी बुढ़ ॾींदो कलंदर भी ॾींदो अल्लाह भी बीमारी टारे बेटाई भी बीमारी टारे अल्लाह भी बेड़ा पार कंदो अल्लाह भी मुश्किल कुशा अली वली भी मुश्किल कुशा अल्लाह भी हाज़िर नाज़िर नबी भी हाज़िर नाज़िर अल्लाह भी आलिमुल गैब नबी भी आलिमुल गैब फरमायो मुशरिका मुशरिक यो ये दवा फरमाएगा इन्नहु मन युशरिक बिल्लाह फकान्नमा खर्र मिनस समाई फतख्तफुहु अत्तैर औ तहवी बिगिर रीह फी मकान सहीक वरी भी जाते फरमाए तो इन्नहु मन युशरिक बिल्लाह फक़द हर्रम अल्लाहु अलैहिल जन्नह अया फरमाए तो इन्नल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा रब तो फरमाए जेको अल्लाह जा भाईवार करे यो ये तवजनो आसमान खां किरी पियो माता का पुछादो हिकिड़ो माण्हू कोठे था किरे जंग बा भजंदस न भजंदस करायो साईं खे वठी अचो मां पाण थकिजी पियो हा मुंहिंजो बि गलो बंदि आहे अधु कलाक त थी वियो चो सुभाणे चो सुभाणे मेरी हाल में सगो रान कुछ तो भाई छो न खाई आयो माई खाई आयो असां न खाई आयो ओ दोस्तो अब जेको सच ता करे उन जी जगह बा भजंदी न भजंदी ॻाल्हायो कुरान सचो आहे जेके चौथा सचो आहे भई तकलीफ़ जो सुभाणे नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत शान कुरान मजीद फरमाए जेको आसमान का शिरक ये तवजणा आसमान का किरी पियो हडो न बयो हडे सा बूटी न बची बूटी सा फतख्तफु तैर आया जो पखी पूछो खाइयो हलिया बेस बाकी वनी बची हड्डा आई जो हवा मेरे सेड़े वनी जहन्नम में पिटो कई अल्लाह अल्लाह फरमाए इन्नहु मन युशरिक बिल्लाह इन्नहु मन युशरिक बिल्लाह फक़द हर्रम अल्लाहु अलैहिल जन्नह फरमाए मुशरिक दे मथा जन्नत हराम मुशरिक जन्नत में न वींदो अल्लाह अल्लाह रब तो फरमाए इन्नल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा फरमाए रब तो फरमा बा गुनाह मा बख्शाए मुंहिंजी मर्जी छॾे ॾियां मुंहिंजी मर्जी मार ॾियां मुंहिंजी मर्जी जहन्नम ॾियां मुंहिंजी मर्जी जन्नत ॾियां मुंहिंजी मर्जी पर फरमाए जेको शिरक करे आयो रब तो फरमाए इहो शिरक करे आयो इन जे मथां मां जन्नत हराम कई इहो नाक़ाबिले माफ़ी गुनाह अल्लाह अल्लाह रब तो फरमाए या अय्युहल्लज़ीन आमनू इन्नमल मुशरिकून नजस फला यक़रबुल मस्जिदल हराम मस्जिद में विदान तबलीग वो मानो तबलीग कर के कटदा बाबा ये पलीत वहां भी है कटो ये पलीत ना अब आए के एड़ी पलीती दवा जेका धोण खां पो पापा पेशाब लगो कपड़न धोतई पाक ताई पाक थी पेशाब लगो धोतई पाक थियो गंदगी लगे से धोतई छोटा अल्पाव हुरुल लिकुल्ल शै नबी ने फरमायो टे दफा धोज
अॻियनि उम्मतुनि में इहो कपिड़ो पलीत थिए त कटियो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत साल पर महिरबानी कई आहे तव्हांजो कपिड़ो पलीत थियो आहे 3 दफ़ा पाणी सां धो त पाक नबी जी उम्मत सां ॿुधो ओ दोस्तो पर हिकिड़ो अहिड़ो गुनाह हुआ जो तड़ करे अचे वो अतुर हणी फरमाइने कि कढो इहो पलीत पर कपड़ा भी भला पातो काटन जा पर मुशरिक अकीदो गलत थस अकीदो मुशरिक फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारो इन्नमल मुशरिकून नजस अल्लाह तो फरमाए मुशरिक पलीत तव फला यक़रबुल मस्जिदल हराम यानी कि मस्जिद मां कढो तो मुशरिक के हक नाहे जो मस्जिद में वेखे अल्लाह भी जाते फरमायो फरमाइंदा इन्नमा यामुरु मसाजिदल मा कान लिल मुशरिकीन अन यामुरु मसाजिदल्लाह रब तो फरमाए मुशरिक के कोई हक ना है जो मस्जिद उठाराए मुशरिक पलीत तव मुशरिक के मस्जिद मां कढो रब बाकी मस्जिद केर उठाराए अल्लाह अल्लाह फरमाइंदा इन्नमा यामुरु मसाजिदल्लाह मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर व अकामस सलात व आतस ज़कात व लम यख्श इल्लल्लाह अल्लाह तो फरमाए मुशरिक मस्जिद में मुशरिक मस्जिद में वला यक़रबुल मस्जिदल हराम ए मुशरिक शाके चइबो अल्लाह भी अल्लाह वाह मोला बुढ़ल शाह भला घटा समझी से अल्लाह भी अल्लाह वाह मोला भला भेटाई घटा से अल्लाह भी अल्लाह कलंदर ते वंद उते भी खुदाई ये चवंदा न अब वो चवण त अल्लाह भी जतो जी बोली या त अबू खुशान वाले बोली भली ओ दोस्तों मां पाण चालिया त बरो जन वेठा मना हिकड़ो भाई जो पुछ के चवे भला तुमा पर फलाण हुआ है अब शर्मुस ए त जतो जतो मां जेरे पूरे छड़या जइए चले गैरत दिए चई गंदी गंदी रन्ना सोन मारनो ए पैसा मारे मुझे घर माने कर तलाक नहीं अल्लाह तो फरमाए जेको चवे त अल्लाह बिया पर फलाणो भी घट कोने अल्लाह भी पुत्र दीदो फलाणो भी दीदो अल्लाह भी हाजिर नाज़रा फलाणो भी हाजिर नाज़रा अल्लाह भी मुश्किल कुशाए फलाणो भी मुश्किल कुशाए रब तो फरमाए उखरिज मिन अस्समाई उखरिज मिन अल अर्द फरमाए मुझे ज़मीन मां भी निकल मुझे आसमान मां निकल छो त ज़मीन भी मुंहिंजी आ त आसमान भी मुंहिंजो निकरी निकरी ओ दोस्तों अल्लाह जो नालो तव फरमाए त मुशरिक के हक ना है जो मस्जिद ठहराए सही केर ठहराए कुरान तो फरमाए मस्जिद वो ठहराए ने जिजो ईमान अल्लाह ते वल यौमिल आखिर आखिरत ईमान तने व अकाम सलात नमाज तो पढ़े व आत ज़कात भी दे दो फरमाए वलम यख्श इल्लल्लाह सुभान अल्लाह चे मदीने वने एगो हो रहा चवे पंथ वने ओ दोस्तों अल्लाह तो फरमाए मस्जिद हुए ठार जिनके दिल में मां अल्लाह जो भाव
यार पजी नहीं सही कसम दे अल्लाह जो सही अल्लाह जो कसम पजी नहीं सही वरती मोबाइल अल्लाह जो चे मेरी कसम थई मौला अली जो चे मारे छली एडा कसम दी बिन हजार Mau disi mana Ali gandrgo कलंदर गंडरगो हिंडाई गंडरगो इन जे दिल में अल्लाह जी इज्जत ही ना है यो मुशरिक का फरमाना के ना है पर यो पलीता भली सुरा तेल हणे भली कपड़ा भला पाए मस्जिद में टोपर फरमे फला यकरबुल मस्जिद अल हराम यो मुशरिक तो जो मुजा भाईवार तो करे नबी से फरमायो अना खय्यूर मा मोहम्मद गैरत मंदा पर वल्लाहु अगयर मुझो अल्लाह मुका वधी का गैरत मंदा नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत शान हैदर करार समझी ना पीरन के मजो फकीरन के वलियन के बुजुर्गन के कलंदर असांजो साईं बेटाई असांजो साईं अली असांजो इमाम हसन असांजो इमाम हुसैन असांजो इमाम पीरन फकीरन बुजुर्गन वलियन इमामन अहल बैतन खुदा जी जो कसम मदीने जे मीर इमामुल अंबिया के असां सभनी के मञींदा आहियूं अल्लाह अल्लाह पर जाओ दुख ऐं सुख में रब के सदीनाओं जो कुरान तो फरमाए रब तो फरमाए उदऊनी अस्ताजिब लकुम रब तो फरमाए माना मां के सद तमा अल्लाह तुझा सद कबूल कयो भलो हुआ जेको अल्लाह सां के शरीक न करे ए माण्हुनि खे न पुटियो गंदे में गंदो हुआ नबी से फरमाए गंदे में गंदो हुआ जेको अल्लाह जा भाईवार कंदो तो करे झंडे की बाहु करे कब्र की अब बदला हिकड़ा एड़ा थई सुबह सा सूरज बरंदो बिस्मिल्लाह उबरे थई दी हंजो दाता अब चंड दे हंजो दाता ना है चंड दे हंजो दाता हिकड़ा वाली पहली तारीख दी सी करे चंड के बाहु बद देई खैर जो महीनो गुजार जाए इन्हें के बेचारे के ताकत केड़ी है खैर जो महीनो गुजारे चोॾीअ ते सॼो आहे वरी कॾहिं कॾहिं वण में नज़र ई नथो अचे जेको हिकु जाइ ते नथो बीहे इहो कीअं ख़ैर जो महीनो गुज़ारींदो चओ ख़ैर जो महीने गुज़ारण वारो उहा जंहिं चंड खे पैदा कयो चंड कंहिं पैदा कयो सिज आसमान ज़मीन छा थियो अथव ख़ुदा जी ज़ात जो कसम इहो गंदो माण्हू आहे जो रख बर्फ़ जा भाईवार करे ॿियो गंदे में गंदो आहे जेको माण्हुनि खे नुक़सान पहुचाए मां तव्हांखे चयुमि माण्हू वेड़ाइण वारो माण्हुनि खे नुक़सान पहुचाइण वारो इहो गंदो आहे ॿ भला माण्हू ॿ गंदा माण्हू वरी हुज़ूर फरमायो टे शयूं मां मोहम्मद करीम खे ॾाढियूं वणंदियूं आहिनि साईं कहिड़ियूं पाण फरमायूं हुज़ूर फरमायो तीब वनिसाउ वजुइलत कुर्रतु ऐनी फिस्सलात हुज़ूर फरमायो खुशबू भी मां मोहम्मद करीम खे ॾाढी वणंदी आहे हालांकि मुंहिंजे साईं जे जिस्म मुबारक में खुशबू पगर में खुशबू वञे त घिटीअ में खुशबू अल्लाह अल्लाह तभी साईं फरमाए तो खुशबू मूंखे ॾाढी वणंदी आहे यार अतर लगाइजो सेंट न अतर हुजूर फरमायो खुशबू मूंखे ॾाढी वणंदी आहे ॿिए नंबर में वनिसा हुजूर फरमायो मां मोहम्मद करीम खे पंहिंजूं बीबियूं बि ॾाढियूं वणंदियूं आहिनि अल्लाह अल्लाह ॿिए नंबर में वजुइलत कुर्रतु ऐनी फिस्सलात मदीने जे मीर फरमायो निमाज़ मां मोहम्मद करीम जे अखियुनि जी ठारा मोहम्मद करीम जे अखि जी ठारा नमाज़ पढ़ंदो मां मोहम्मद करीम जो अखियूं ठरी कंदी चो न सुभान नमाज़ ए हुजूर फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चार शयूं जंहिंखे मिली वयूं न त भला माण्हू त गंदा माण्हू टे शयूं नबी साईं खे वणंदियूं नबी साईं फरमायो जंहिंखे चार शयूं मिली वञनि न
दुनिया भी चंगी चस्ता आखिरत में भी बेड़ा पार केड़ियो दारियो फरमाए लिसानो ज़ाकिरा फरमाए लिसानो ज़ाकिरा क़ल्बो शाकिरा बदन साबिरा पान फरमाए हुआ ज़बान जे इंसान के मिली वने जेका ज़बान अल्लाह जो जिक्र थी करे हर वक्त इन जी ज़बान जिक्र सां कर ला इलाहा इल्लल्लाह 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 अल्लाह 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 रब्बी जल्ल शानहु सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह फरमाए त जिक्र करण वारो जिंदा जे मिसाल जिक्र न करण वारा मुर्दा जे मिसाल रब तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा अल्लाह तो फरमाए ईमान वारो जिक्र कयो घणो कयो सुबह जो भी मुझो जिक्र कयो शाम जो भी मुझो जिक्र कयो जेको मानो ईशा जी नमाज पढ़ी करे सुमी पयो ज़बान ते जिक्र ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह दिन रची वई सुबह जो थे तो रब तो फरमाए मलाइको इन जे नामा अमाल में लिखो त सजी रात अल्लाह जो जिक्र कयो थई जिक्र तुझी ज़बान जिक्र सां तर कंदो कंदो हिकिड़ो माण्हू आहे न सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान जॾहिं मरी थो वञे न हिकिड़ो मलाइका उनजो ज़िक्र बि आहे सुभान अल्लाह कंदो के मलाइका सुभान रब्बियल आला के मलाइका सुभान रब्बियल अज़ीम ज़िक्र में अल्लाह जो ज़िक्र था कनि फरमाए जॾहिं ॿारु मरी थो वञे क़ब्र में थो वञे अल्लाह तबारक व तआला मौला हे बानलो दुनिया में तो जो जिक्र कंदो हो अल्लाह माके ॾाढो वणंदो हो अल्लाह बेचारो मरी वियो आहे अल्लाह क़ब्र में अकेलो आहे त माके मोकिल न त क़ब्र में इन बहाने सां वञी माके चढ़ी जिक्र क़ल्बा शाकिरा दिल शुक्र वारी शुक्र आहे इते जो इतिहास ही शुक्र आहे बटो कमायो साल ते दिन कुछ कोन बचो जड़ मां चंदो तो वठा ओ दोस्तो इयो शुक्र ना लयो शकरतुम लाज़ीदन्नकुम शुक्र कर त वधाया कुफर कंदे अज़ाब कंदो मां मुझो अज़ाब ॾाढो ॾुखियो अथई शुक्र कयो रब तो फरमाए मांखे छा फ़ाइदो थींदो मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम व कान अल्लाहु शाकिरन अलीमा रब तो फरमाए मांखे कहिड़ो फ़ाइदो जो मां तव्हांखे अज़ाब कयो फ़ाइदो कोन्हे कि तव्हां ईमान भी आणियो मां अल्लाह जो शुक्र कयो त मां अज़ाब छो कंदोमांव शुक्र कंदो त मां वधाईंदो शाकिर शाकिर बानी ॿियो वदनन साबिरा हे जिस्म सब्र वारो तकलीफ़ अची वई बीमारी आहे जेको माण्हू पुछे अदा तुंहिंजी तबीयत कीअं आहे उनखे जवाब ॾींदा अल्हम्दुलिल्लाह मां पंहिंजे रब खां राज़ी बदन सब्र वारो जदो बदो न हुजे सब्र फरमाए लिसान ज़ाकिरा क़ल्बन शाकिरा और फरमाए बदन साबिरा ऐं इमरातन सालिया जेके ज़ाल नेक मिली माई ॿुधो न माई साले हुजे घर में ईअं न त मुड़ुस निकिरे त पोइ सॼो अटो ई खपाए छॾे अचे त झेड़ो पोइ इहो घर जहन्नम आहे पर जेका माई नेक हुजे पुरुष जे अमान जी भी इज्जत करे बच्चन ॿारनि जी भी हिफ़ाज़त करे घर जो भी ख्याल थी करे पंहिंजी असमत भी लिकाई वेठी आहे इज्जत पाण फरमायूं इहा एॾी नेक बीवी जंहिंखे मिली वञे न ख़ुदा जो कसम घर जन्नत
हजरत अली के मदीने जे मीर पंजन शइ जी वसियत कई अली पंजन कमन में देर न कजाए साईं केड़ा पान फरमाया आसान अची वञे त नमाज में देर न कजाए बे नंबर में मय्यत थी वञे जनाज़े पढ़ण में देर न कजाए टे नंबर में हुजूर फरमायो न्याणी वॾी थी वञे त पढ़ण में देर न कजाए चौथे नंबर में जेकॾहिं ग़लती थी वई आहे माफ़ी वठण में देर न कजाए पंजे नंबर में जेकॾहिं कर्ज़ कोई का कयो अथई त अदा करण में देर न कजाए कर्ज़ जल्दी अदा कजाए ग़लती थी वई थई माफ़ी वठण में देर न कजाए अल्लाह अल्लाह मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो आज़ान अची वञे नमाज में देर न कजो हिक नमाज कज़ा कयो 80 साल जहन्नम में डूबी पान फरमायो जेकॾहिं जनाज़े में देर कंदो देर पूरींदो जनाज़ो धप कंदो न्याणीअ खे विहारींदो न्याणी भी धप कंदी ओ कलमे वारो जनाज़े वारी धप पूर्ण का बाद में बंद थी वेंदी पर जे न्याणीअ लज शर्म हया लाए करे घर खां निकिरी वई भॼी वई वञी ॾेठ ते मुड़ुस कयई फरमाया त अहिड़ो नक कबाए छॾींदी जो कौम जे अॻियां कोई कंधु खणी करे हलण जहिड़ो न थींदो जो मोहम्मद भी सचो आहे मोहम्मद जो दीन इस्लाम भी सचो आहे देर न कर जल्दी बुझा यो जनाजे में देर न यो न्याणी परणाने में देर न कजा दोस्तों माता का पुछा तो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्याणी के कजे कायनात में न्याणी मथे आहे न वो नबी जी सन्नी पर अली पापा जी न्याणी फातिमा तो के निकाह करे दिया कबूल कबूल के सही इन लाइ त मस्जिद में वेही करे पंहिंजे रब खे पियो चवां अल्लाह पंहिंजे नबीअ जे रूह में रहमत मूंखे न्याणियूं सॾे नबीअ जे न्याणीअ खां वधीक काइनात में कोन असां विहारे छॾीसीं अच्छा मथा सॾे नबी से न्याणी परणाई हजरत अली जाके सॾे ॾिनो जंहिंजे निकाह जा शाहिद अबू बकर उमर ओ दोस्तों खुदा जी ज़ात जो कसम आहे चओ मोहम्मद सचो आहे मोहम्मद जो दीन भी सचो पाक नबी इमामुल अंबिया फरमायो काथे आ मुंहिंजो अली साहबी चए तो या रसूल अल्लाह आने आने ॾिसी आयो मां सली मस्जिद में हो अल्लाह भी कुरान में इशारो ॾिनो फरमाईंदा मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्काउ सुज्जदा यबतगून फज़लन मिनल्लाह वरिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन अथर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित्तौरात व मसलुहुम फिल इंजील फरमाए मोहम्मद अल्लाह जो रसूल वल्लज़ीन सय्यदना बाबा अशिद्दाउ अलल कुफ्फार काफिरन ते सख्त हजरत उमर ने इशारो रुहमाउ बैनहुम जिनके साथ प्यार करने वाला तराहुम रुक्कन सुजदा अल्लाह फरमाए सोना अली के गोली दे अली तो के बाजार में नजर नहीं दो अली तो के घर में नजर नहीं दो अली तो के सही काथे फरमाए तराहुम रुक्कन सुजदा अली के गोली दे अली अल्लाह जे अगे या रुको में नजर इंदो या सजदे में नजर इंदो नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा शान हैदर करार ओ दोस्तों अली
पाण फरमाए वठी अचो सियाली जी मुंहिंजा सोना अली काथे चईं मां मस्जिद में पाण फरमायो अली बाबा जी न्याणी फातिमा तोखे निकाह करे ॾियां थो ही अबू बकर ही उमर तुंहिंजे निकाह जा गवाह थई हज़रत अली चयो मुंहिंजा सोना इन लाइ त मस्जिद में वञी करे पंहिंजे नबीअ जे पंहिंजे रब करीम खे पियो चवां अल्लाह पंहिंजे नबीअ जे रूह में रहम जो मूंखे न्याणीअ जो सनु सॾे ॾे अल्लाह अल्लाह ओ मुस्लमानो हुज़ूर फरमायो अली तुंहिंजो निकाह फातिमा सां आका साईं आया फातिमा जी मुंहिंजा बाबा शादी करे अबा मानी थी बचाया पाण फरमायो पुट खे ॾेया अबा तनूर में मानी भी थी थम सड़ी न वञे अल्लाह अल्लाह हुज़ूर फरमायो अम्मा मानी सड़ी वञे त सड़ी वञे मोहम्मद 5 मिंट लेट कंदो उम्मत 5 साल लेट करे छॾींदी मां तुंहिंजो निकाह पंहिंजे सौट अलीअ सां कयो आहे अली तुंहिंजो घोट नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने हैदर करार ओ दोस्तों नबी से न्याणी सॾे पर असांजी न्याणियूं ॿिए खां वधीक उलमा कलाम वाइज़नि में तव्हां असांखे थोरी थोरी सख़्ती बि कंदा अहिड़ी अहिड़ी ॻाल्हि बि कंदा पोइ माण्हू सही चवंदा हिन मौलवी जो छा वञी चवंदा हिन जो छा वञे सही मुला निमाज़ मसीह जो ॻाल्हि कर माना ॿियूं ॻाल्हियूं मुला न कर वरी मां खे गारियूं ॾियो पीउ खे गारियूं ॾियो न्याणियूं विहारे अच्छा मथा करे छॾियो छोरनि खे जीअं आले नाल करे छॾियो घर में अचो वञो हर कोई हिकु ॿिए खे पोइ मुला जो छा वञे हले मुला तव्हांजी इज़त ऐं ग़ैरत जा मुहाफ़िज़ आलिम असां तव्हांजे ईमान जा चौकीदार आलिम जेको कढण ईंदो छा मथो बि अरे हज़रत मौलाना रईसुल वाइदीन ज़मान फसी हज़रत मौलाना साईं कारी अब्दुल जब्बार मुंहिंजा कम लही वञा ॿार पोइ मां ॿुधां थो कढ न ॿाहिरि कन में हथ पवई नक में पवई बाह में पवई सिके हाली लॻल मुलो थो मरे ओ दोस्तों जेकॾहिं आलमनि जो बि घाव सड़ंदो आहे सिर्फ़ तव्हांजे करे त माण्हू जेको आहे न ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे नेक थियनि सालिह थियनि कॾहिं कॾहिं कोड़ी उन्हें बार के मां के बच्चा प्यारा है ना हां बुजुर्ग के सुमारे हितों ही हट बंद करे वरी ओ हिते ही दे जोरी अंदर विझानी दसे दवा वजी संदर पेट में वींदस मुझे पुट के फायदो थींदो अब इया है या ना पेट में वने से मुझे पुट के फायदो थींदो ओ दोस्तों खुदा जी ज़ात जो कसम वाइज कया फोन वालन सा गालाया 3 दफा ओके के तुम वाइज कया तो भी हण साईं मौलाना अब्दुल्ला साहब आयो दुआ कयो अल्लाह ताला इन मोर उन वाले जे माल में रिस्क में अल्लाह बरकत फरमाए बस हाणे मुझो गल साईं जी आहे अरे हे गाल तो मुझे घणा साल थई वाए थी ॿुधे अब घणा साल थिया थई न न तोखे वाए ॿुधे घणा साल कोई ॾाढी त न ॿुधाई अॻे वारे ते वारो कर चुमाईंदड़ साल ॾाढी माशाअल्लाह इहो या हज़रत अल्लाह